अकबर दिलवानी की रिपोर्ट मुताबिक राजा वलद अब्दुल रशीद समेत जो ऐवान साहब छठो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़ इन अॻियां दाहींदे चयो त आउं जीअं त ॻोठ नाथू खान समेत जो तालका मीरपुर साकरो जो रहवासी आहियां, जीअं त मुंहिंजी शादी 1.5 साल अॻु तारीख़ फेबरवरी 2023 में मरियम धीउ गुलाम हुसैन कीरियो सां थी ऐं उन खां पोइ मुंहिंजा साहुरा हर हिकु गुलाम हुसैन, गुलाम सरोवर, रमज़ान, ज़ात खीरो वेठल नाथू खान समेत जा आहिनि। उहे मुंहिंजी ज़िंदगी जा दुश्मन बणिजी विया आहिनि। उहे मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सूमर 18 तारीख़ ते राति जे वक़्तु 9 बजे मुंहिंजी ज़ाल जी तबियत ख़राब थी, जंहिंखे आउं इस्पताल वठी पियो वियुसि त मुंहिंजी घरवारीअ जा माइट गुलाम सरवर, जलील, दोदो, मास्तर, रमज़ान मूंखे मारण जी कोशिश कई, हथियार ताणे वरिता ऐं मूंखे ज़ख़्मी कयो ऐं मां पंहिंजी जान बचाइण लाइ पाड़ेसिरी जे घर भॼी वियुसि। उन खां पोइ हू धमकियूं ॾींदा हलिया विया। उतां निकिरी आउं साकरो थाणे ते पंहिंजी ज़ाल सां गॾु वियुसि, जिते मूं जवाबदार जे ख़िलाफ़ NC दाख़िल कराई। उन खां पोइ ॿिए ॾींहुं थाणे ते वियुसि त पुछां त छा थियो। मूं केस दाख़िल करायो हुयो, जंहिं ते पुलिस वारनि मुंहिंजे मुख़ालिफ़ धुर खां पैसा वठी मूं ते तशदुद कयो, जेका पोइ मूं उन तशदुद जी वीडियो भरी आहे, जेका मूं वटि आहे ऐं आउं IG सिंध DIG हैदराबाद सेशन जज ठट्टो SSP ठट्टो खे अपील करियां थो त मूं सां इंसाफ़ कयो वञे, मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।